सिंधी माण्हू सिंध जो सूर्य राजन राणो राहो फात सिंधी माण्हू सिंध जो सूर्य राजन राणो राहो फात रुखन में गॾो थिन सां रुखन में गॾो थिन सां ॾाढो हितो ॾाहो फाज़िल सिंधी माण्हू सिंध जो सूर्य राजन राणो राहो फाज़िल सिंधी माण्हू सिंध जो सूर्य राजन राणो राहो फाज़िल रुखन में गॾो थिन सां रुखन में गॾो थिन सां ॾाढो यरहो ॾाहो फाज़िल सिंधी माण्हू सिंध जो सूर्य राजन राणो राहो फाज़िल सिंधी माण्हू सिंध जो सूर्य राजन राणो राहो फाज़िल हुजनि या कारियूं कोठियूं पेर न हिकिड़ो पोइ ते हथ अहिड़ियूं माऊं भल से मरकन अहिड़ियूं माऊं भल से मरकन पुट अहिड़ो जिन ॼाओ फाज़िल सिंधी माण्हू फाज़िल राहू सिंध में हारी तहरीक जो हिकु अणमोट किरदार हुयो। हुन पंहिंजी सॼी हयाती हारियुनि लाइ जदोजहद कई ऐं अहिड़ा किरदार कॾहिं बि मरंदा न आहिनि। शहीद फाज़िल राहू जी अॼु वरसी मल्हाई पई वञे। सिंधी माण्हू सिंध जो सूर्य राजन राणो राहो फाज़िल सिंधी माण्हू सिंध जो सूर्य राजन राणो राहो फाज़िल शहीद फाज़िल राहू बदीन जे हिकु नंढड़े ॻोठ राहूकीअ में अहमद ख़ान राहू जे घर में जनम वरितो। शहीद फाज़िल राहू जो वालिद हिकु हारी हो, जंहिं करे संदसि तरबियत ऐं तालीम पिण गुरबत वारे माहौल में थी। शहीद फाज़िल राहू पाण बि हारीअ जी औलाद हुअण नाते हारपे जे कम सां लाॻापियल रहियो। इन करे ई हुन मज़दूर ऐं हारी माण्हुनि खे तमामु वेझे खां ॾिठो। शहीद फाज़िल राहू नंढपिण खां ई मेहनती, जफ़ाकश, बहादुर ऐं मिलनसार तबियत जो मालिक हो। संदसि माठीणी तबियत हुअण करे हुन जे दिलि में मज़लूम तबिके ऐं हारियुनि में सुजागी आणण ऐं उन्हनि जा मसइला हल कराइण जो जज़्बो पैदा थियो ऐं पाण हारी तहरीक में शामिल थियो। हुन हारी तहरीक लाइ अणथक जदोजहद कई ऐं जेल काटिया, पर कॾहिं बि उसूलनि ते सौदेबाज़ी न कयई। शहीद फाज़िल राहू अयूब ख़ान जे दौर में बल्दियाती चूंडुनि में वॾी कामयाबी माणी ऐं उन खां पोइ यूनियन काउंसिल तराईअ जो मेंबर थियो। 3 मार्च 1970 में रसूल बख्श पलीजे सां गॾिजी अवामी तहरीक पार्टीअ जो बुनियाद रखियई। शहीद फाज़िल राहू हमेशह मज़लूमनि लाइ आवाज़ उथारींदो रहियो। हुन सिंध दुश्मन साज़िशनि ख़िलाफ़ बि दिलेरीअ सां जंग जोटी ऐं शहीद फाज़िल राहू 1983 वारी जमहूरियत जी बहाली वारी तहरीक MRD में पिण भरपूर अंदाज़ में शामिल रहियो। जेतोणीकि शहीद फाज़िल राहू ॼाणे पियो त जंहिं रस्ते जी हुन चूंड कई आहे सो सख़्तियुनि ऐं ॾुखियाईनि वारो आहे, पर हू कंहिं परवाह बिना अॻिते वधंदो रहियो। असांजे मुल्क में हाणे ज़रूर मज़दूर अॻवानी कंदो ऐं इन्क़लाबी। जेसिताईं मज़दूर तंज़ीमूं मुनज़म नथियूं थियनि, उहे पंहिंजा लाॻापा, पंहिंजा मुतालबा सिर्फ़ कारखाने ताईं महदूद रखनि थियूं, अवाम खां कटिजी वञनि थियूं, अवाम जा मुतालबा नथियूं कनि, त उन्हनि खे अवाम जी ताक़त नथी रहे। तंहिं करे मज़दूर यूनियन या मज़दूर तंज़ीमूं जेके बि आहिनि उहे अवाम खां अलॻि थी पंहिंजा मुतालबा मञाए सघनि। तंहिंजे करे मज़दूर तंज़ीमुनि जा मुतालबा ऐं हिन मुल्क जे माण्हुनि जा मुतालबा उहे साॻिया आहिनि। सिंधी क़ौम जो आवाज़ थी उभरंदड़ शहीद फाज़िल राहू बाबति कंहिं थे ॼातो त हुन मुहिब वतन ऐं इंसान दोस्त मंश रखंदड़ माण्हूअ खे जनरल ज़िया जे मार्शाला दौरान गोलाची शहर में कुहाड़ियूं हणी शहीद कयो वेंदो। शहीद फाज़िल राहू वक़्त ऐं हालतुनि सां मुहाॾो अटकाईंदड़ अॻवान हुयो। हुन जी सियासत जो महवर सिंध जा मारूअड़ा ई रहिया, जेकी अटे लटे अजे ऐं हक़नि लाइ परेशान हुआ। शहीद फाज़िल राहू पंहिंजी जवानी जे ॾींहनि में सियासत सां पेच अड़ाईंदड़ मञता इन करे बि थी जो हुन सियासत जी चाल चलत में बि तब्दीली आंदी ऐं उनखे हेठियनि तबिके जे माण्हुनि ताईं खणी वियो। हुन हिकु अहिड़ी तब्दीली आंदी जंहिंसां चङे बुरे जी तमीज़ थी सघिजे ऐं छूत छात ऐं मतभेद वारा रवैया ख़तम थी सघनि। इनकलाबी लीडर जहिड़ियूं ख़ासियतूं रखंदड़ हिन शख़्स में केतिरियूं ख़ूबियूं हुयूं। सेक्युलर ऐं जमहूरी सोच रखंदड़ शहीद फाज़िल राहू सिंध जे भले लाइ अहम किरदारु अदा कयो। जीअं त सिंध ज़रई ख़िते वारो इलाइक़ो आहे, तंहिं करे हुन ॼाणे वरितो हो त सिंध जी ज़राअत खे सघारो करण लाइ हारियुनि खे मज़बूत करणो पवंदो, त जीअं उहे पंहिंजनि पेरनि ते बीही चङी उपत कमाए सघनि।
शहीद फाज़िल राहू तर जे ग़रीब मिसकीन कूलिन ऐं भीलन हारपो कंदड़ अबोज माण्हुनि खे ख़ुशहाल ॾिसण पिए चाहियो। शहीद फाज़िल राहू वोटर लिस्टूं सिंधी में जोड़ाइण लाइ पिणु कोशिशूं कयूं ऐं सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण लाइ पिणु पतोड़ींदो रहियो। हुन खे केतिरा ई भेरा गिरफ़्तार करे जेल में रखियो वियो, पर हुन जहिड़े जोधे जवान कॾहिं बि आण न मञी, हमेशह हक़ ऐं सच जी राह ते हलंदो रहियो। शहीद फाज़िल राहू औरतुनि खे अॻिते आणण में बि वॾो किरदारु अदा कयो ऐं 1982 में पहिरियों भेरो हुन सिंध जी हारी औरतुनि जो कन्वेंशन घुराए उन्हनि खे अॻिते आंदो। हिन कन्वेंशन में सॼी सिंध मां औरतुनि शिरकत कई ऐं उन में हिन चयो हो त इंसानी नसुल जा ॿ पासा आहिनि, हिकु हिसो मर्द ऐं ॿियो हिसो औरत। आज़ादीअ जी जंग में जेसिताईं औरतुनि खे शामिल न कयो वेंदो तेसिताईं ग़ुलामीअ जी ज़ंजीरुनि खे तोड़णु नामुमकिन आहे। इहो संदसि शानदार कारनामो हो त केतिरियूं औरतूं पिणु हक़नि जी हासिलात जी तहरीक में अॻिते आयूं। कौम सां मज़ाक था कनि, ही मज़ाक आहे कौम सां, ही तव्हां सां मज़ाक आहे त तव्हां केतिरो वक़्तु तव्हांजो रब्त चूसे हे माण्हू अयाशी कंदा रहंदा, रोज़ सभु अख़बारुनि में अचे पियो का न का ॻाल्हि लिखनि था। तंहिं करे वॾो घेरो आहे, सिंध जे माण्हुनि खे मुतहद थी हिन जो जवाबु ॾियणु खपे। शहीद फाज़िल राहू खे वक़्त जे हुक्मराननि जदोजहद तां हटाइण लाइ केतिरा ई हीला वसीला कया, पर हू न झुकियो ऐं न वरी विकामियो। शहीद फाज़िल राहू जी वधंदड़ मक़बूलियत, जदोजहद ऐं कामयाबीअ खे ॾिसी खेसि राह तां हटाइण लाइ मनसूबो जोड़ियो वियो ऐं 17 जनवरी 1987 ते खेसि गोलाडची शहर में हिकु जलसे दौरान कुहाड़ियुनि जा वार करे शहीद कयो वियो। दुश्मननि सम्झो त फाज़िल राहू खे शहीद करे इनक़लाबी जदोजहद जो ख़ात्मो आणे छॾींदा, पर इहा संदन भुल हुई। शहीद फाज़िल राहू अॼु बि हर मुहिब वतन सिंधीअ जी दिलि में धड़के थो, हुन जो ॾिनल सॾु अॼु बि अवाम जी उहिंजनि सां बीहे थो। शहीद फाज़िल राहू राह खां भटकण बदिरां पंहिंजे मिशन खे पाए तकमील ताईं पहुचाइण लाइ आख़िरी वक़्त ताईं जदोजहद कई। हुन सिंध ख़िलाफ़ साज़िशूं कंदड़ कुवतनि खे हमेशह मात ॾियण जी कोशिश कई ऐं इन राह में नेठि हू शहीद थी अमर बणिजी वियो। सिंधी माण्हू सिंध जो सूरे राजन राणो राहो फात, सिंधी माण्हू सिंध जो सूरे राजन राणो राहो फात। रुखनि में गॾिडो थियण सां, रुखनि में गॾिडो थियण सां ॾाढो हितो ॾाहो फाज़िल सिंधी माण्हू सिंध जो सूरे राजन राणो राहो फाज़िल सिंधी माण्हू सिंध जो सूरे राजन राणो राहो फाज़िल।